सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। हिकिड़ो शख्स रस्ते सां वञे पियो त ॿिए सां वञी टकरायो त उन ॿिए चयोसि अंधो आहे छा? हिन चयोसि हा वाकई मां अंधो। उन तरफ़ अखियूं हुयूं कोन, हक़ीक़त में अखियुनि खां अंधो। सूरदास चयो हा मां अंधो आहियां। हिन चयो हाणे आई अंधो त उनखे मां छा कयां? त ॿिए दफ़े वरी जो तक गुज़रियो त उनखे लालटीन हथ में हुई। वरी शख्स बीठुसि, चए भला तूं अंधो आहे न? चए हा। चए पोइ लालटीन छो खई थी? चए लालटीन इन करे खई त सॼा मां न टकरायो। सो हक़ीक़त में ॻाल्हि मज़ाक जी आहे पर वरी दम जी आहे। जेकॾहिं असां इंसान हूंदे अंधनि वांगुरु घुमंदासीं, ॼाण हूंदे ख़बर हूंदे पोइ बि उबती हालत हलंदासीं त पोइ असांजो जीवन उन अंधनि वांगुरु थी वेंदो। ऐं पोइ जॾहिं अंधनि वांगुरु जीवन हलंदो त पोइ को बि चङो पासीरो थी वेंदो। तंहिंजे करे असांखे पंहिंजूं अखियूं खोले करे सम्झी करे हलणु खपनि। पंहिंजो पाण खे संभाले करे हलणु खपे। पोइ जेकॾहिं असां संभाले हलंदासीं त पोइ सभु कुझु बहितर थींदो। पोइ घणो कुझु चङो थींदो। पोइ सभु कुझु सही रस्ते ते हलंदो।